एक अमरा के ख़ैरात करणी हुई। वताए फ़क़ीर के का शइ ख़ैरात करण लाइ वठी ॾिनई। वताए फ़क़ीर खांसि पुछियो त माण्हुनि वारी ख़ैरात कयां, विर्छ कयां, विरायां माण्हुनि वांगुरु, या जीअं ख़ुदा ॾींदो आहे उन तरीक़े सां विरायां? त उन मुस्कुराए चयसि, जीअं ख़ुदा विराईंदो आहे, जीअं अलाह विराईंदो आहे, उअं ई तूं बि विराए। पोइ वताए खणी छा कयो त कंहिंखे बुक भरे ॾिनई त कंहिंखे अधु बुक, कंहिंखे सिधो जवाबु ॾिनई त तोखे कोन ॾींदुसि, कंहिंखे झोल भरे ॾिनई त कंहिंखे अधु झोल, पाण खणी पंहिंजी फुल झोल भरे शइ जी रखियईं। त अमरा चयोसि, ही वरी छा आहे? चई, अव्हां पाण चयो त ख़ुदा ई विर्छ कर, जीअं ख़ुदा विराईंदो आहे, त ख़ुदा बि कंहिंखे सफ़ा भरियो भरे छॾे, कंहिंखे खाइण काण बि सिकाए, कंहिंखे ॾे त कंहिंखे न ॾे। दोस्तो, अगरि हिन चैनल ते मौजूदु अव्हांखे कहाणियूं पसंदि अचनि थियूं त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं हेठि ॾिनल बेल जे आइकन खे ज़रूरु प्रेस कयो त जीअं असांजूं नयूं अचण वारियूं स्टोरीज़ अव्हां ताईं बआसानी पहुची सघनि।